हाँ, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आवां जो हिन तरफ़ एक अहम गाल जी तरफ़ तवज्जो ॾियारणु चाहियां थो। तव्हां कॾहिं सोचियो आहे त तव्हां या असां बुनियादी तौर ते त जॾहिं असां MPA या MNA जे सीट ते कंहिंखे बि वोट ॾेई करे उन्हनि खे खटाए करे पंहिंजो नुमाइंदो मुक़ररु कंदा आहियूं त बुनियादी तौर ते इहो छाजो असां उनखे नुमाइंदो मुक़ररु कंदा आहियूं। दोस्तों, यकीन कयो त असां में अवेयरनेस घटि हुजण जे करे, असांखे पंहिंजे राइट्स जी ॼाण न हुजण जे करे पोइ असां पंहिंजे हक़नि जी डिमांड बि नथा करे सघूं। बुनियादी तौर ते असां ऐं जेका बि शइ ख़रीद करियूं था उनजी कंहिं न कंहिं सूरत में टैक्स ॾियूं था। चाहे असां कपिड़ो ख़रीद कयूं, चाहे चप्पल ख़रीद कयूं, चाहे पेट्रोल असां ख़रीद कयूं था गाॾीअ जे लाइ, चाहे असां गर्मीअ खां बचण जे लाइ हिकिड़ी टोपी ख़रीद कयूं था, चाहे असां खसी ॾंद साफ़ु करण जे लाइ बुर्श ख़रीद कयूं था, पेस्ट ख़रीद कयूं था। ईअं सम्झो त असां रोज़ानो कई जेको आहे रुपया या कई सव असां गवर्नमेंट खे टैक्स जी मद में ॾियूं था। अच्छा, गवर्नमेंट जेका असां खां टैक्स जेका कलेक्ट करे थी मुख़्तलिफ़ सूरतुनि में, मुख़्तलिफ़ कंडीशन्स में, उहा टैक्स बुनियादी तौर ते वरी गवर्नमेंट वंड विरछ करे असां ते ई उनखे ख़र्च करणी आहे। जॾहिं उहा जेका टैक्स आहे गवर्नमेंट जेका ख़र्च असां ते करणी आहे, उहा कंहिं न कंहिं जे थ्रू उहा गवर्नमेंट असांखे माना उहा मोटाईंदी आहे। टैक्स जेका जा कलेक्ट थियल रक़म दर हक़ीक़त जॾहिं असां कंहिंखे वोट ॾेई करे ऐं पंहिंजो नुमाइंदो जॾहिं मुक़ररु कंदा आहियूं अॻिते हली, त उनजे थ्रू उहा बजट, उनजे थ्रू उहा रक़म जेका असांजी जमा थियल रक़म हूंदी आहे उहा असांखे वापसि मिलंदी आहे। मां तव्हांखे सिंपल ऐं ईज़ी तरीक़े सां सम्झायां त कॾहिं तव्हां ज़िंदगीअ में तव्हांजो इत्तेफ़ाक़ थियो हूंदो VC रखण जो या कमेटी रखण जो। कमेटी बि चवंदा आहिनि, VC बि चवंदा आहिनि। VC में कुझु माण्हू जो हिकिड़ो इंचार्ज हूंदो आहे ऐं 12, 15, 20 मेंबर थींदा आहिनि। उहे मुक़ररु टाइम मुताबिक़ यानी की का महीने में या 15 ॾींहंनि ते जेको टाइम फिक्स हूंदो आहे उन टाइम मुताबिक़ उन्हनि खे असां पंहिंजी मंथली मुक़ररु कयल VC जमा कराईंदा आहियूं। उनखां पोइ अॻिते हली करे उहा जमा थियल रक़म ई असांखे वापसि मिलंदी आहे। वधि या घटि उहा रक़म न थींदी आहे, उहा रक़म ई असांखे मिलंदी आहे। पर उहो जेको इंचार्ज हूंदो आहे उहो माना असां उनखे पंहिंजो नुमाइंदो मुक़ररु कंदा आहियूं। उहो ई नुमाइंदो जेको आहे वरी असांखे पंहिंजी गॾु कयल रक़म वरी मोटाए ॾींदो आहे। सेम अहिड़े ई तरीक़े सां असां टैक्स जी मद में ईअं सम्झो त असां VC रखूं था जेका गवर्नमेंट खे असांखे मुख़्तलिफ़ फलाही कमनि जी सूरत में असां ते ख़र्च करणी हूंदी आहे। उहा जेका टैक्स में जेका ख़ज़ाने में गवर्नमेंट जे ख़ज़ाने में जमा थिए थी, उहा रक़म असांखे उन्हनि मुंतख़ब नुमाइंदनि जे थ्रू असां ताईं ते ख़र्च कई वेंदी आहे। हाणे जेके बुनियादी तौर ते तव्हां ॾिठो हूंदो या ॾिसो था त असांजी सिंध जेको आहे उहो पूरे मुल्क में पोइते छो आहे। जिन दोस्तनि खे बि पंजाब घुमण जो इत्तेफ़ाक़ थियो हूंदो त पंजाब केॾो एडवांस आहे। KPK सरहद असां खां इलाही सारो तरक़ी याफ़्ता माना जेको आहे उन्हनि में इलाइक़नि में शुमारु थिए थो। बलोचिस्तान जेको तमामु पुठिते पियल इलाइक़ो हुयो उहो बि हिन वक़्तु काफ़ी सारो माना जेको तरक़ी जूं मनाज़िल तालीम जे शोबे में, तिजारत जे शोबे में, मुख़्तलिफ़ माना जेको आहे शोबाजात में उहो सिंध खां एडवांस अॻिते वधंदो वञे थो पियो। सिंध बुनियादी तौर ते आख़िर छो जेको आहे उहो टाइम टू टाइम अञा बि पोइते धिकजंदी वञे थी। दोस्तो, यकीन कयो त उनजो हिकिड़ो ई वाहिद जेको आहे सबबु आहे। यादि रखी छॾियो दोस्तो, वरी मां तव्हांखे अर्ज़ु कयां, हिकिड़ी वजह जेकॾहिं उनखे असां घटि में घटि थोरो घणो पुराव कयूं त कॾहिं बि असांजी सिंध ऐं सिंध जो अवाम ऐं सिंध जो माण्हू जेको आहे उहो पोइते न रही सघंदो, सिंध जा इलाइक़ा पोइते न रही सघंदा। उहो आहे चूंडियल नुमाइंदनि खां पुछाणू करणु। असां वटि जेके बि माण्हू वोट वठी करे उनखां पोइ उहे मुंतख़ब थी हलिया वेंदा आहिनि त कॾहिं बि असां उन्हनि खां पुछा कयो आहे त तव्हां जेको आहे पंहिंजे टाइम पीरियड में तव्हांखे कुल घणी बजट मिली डेवलपमेंट जे मद में, उहा किथे ख़र्च कई ऐं कीअं ख़र्च थी। असांजा जेके बि मसइला आहिनि, असां वटि हिकिड़ो वॾे में वॾो अलमियो इहो बि आहे जेको क़ौम परस्त असां वटि जेके धुरियूं आहिनि उन्हनि बि असांजे सिंध जो बेड़ो ॿोड़ियो आहे। हक़ीक़त इहा आहे, असांजे सिंध जो बि ऐं सिंध जे शौर जो बि बेड़ो ॿोड़ियो आहे। हालांकि इहा हिकिड़ी अहिड़ी धुर हुई जेके असांजा क़ौम परस्त माना जेके पार्टी आहिनि, क़ौम परस्त माण्हू आहिनि, उहे अहिड़ी धुर आहिनि जेकी असांजे हिन सिंध जे माण्हूअ खे वॾो माना जेको आहे अक़ल ऐं शौर ॾेई सघनि था पिया। पर हक़ीक़त इहा आहे त उन्हनि बि असांजो बेड़ो ॿोड़े छॾियो। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो ई नारो त पंजाब खाई वियो, पंजाब खाई वियो, बाबा पंजाबी खाई आहे, पठाण खाई आहे। भाई जेकी माण्हू जिन खे असां पंहिंजो नुमाइंदो मुक़ररु कयूं था
उहे माण्हू वञी करे उते असांजे क़िस्मतुनि जो ऐं असांजे हिननि जेको आहे जेको असांजो वंड विर्छ में जेको असांजो हिसो आहे वफ़ाक़ जे तरफ़ां असांखे मिलणो आहे उनजो उहे सौदो करे अचनि था। हाणे सपोज़ कयो असां वटि पाणी न आहे, पाणीअ जे हवाले सां हाणे असां वटि अक्सर बेशितर माना इहो हूंदो त पंजाब पाणी बंदि करे छॾियो आहे, पंजाब पाणी खां इहो, हालांकि इहो हिकिड़ो माना जेको आहे बिल्कुलु बि बेकार क़िस्म जो नारो आहे ऐं बेकार क़िस्म जी थाट आहे, बेकार क़िस्म जी सोच आहे। दोस्तो असां वटि आपाशी निज़ाम आहे, आपाशी जो हिकिड़ी मिनिस्ट्री आहे। असां जॾहिं बि हिकिड़ा जेका गवर्नमेंट आहे असांजी सिंध में उन में हिकिड़ो नुमाइंदो मुक़ररु थियल आहे, असां उनखां पुछूं न त उहो छा थो करे। उहो जेकॾहिं असांखे पंहिंजा राइट्स ऐं पंहिंजा हक़ नथो ॾियारे सघे त उनखे उन कुर्सीअ ते वेहण जो कहिड़ो जवाज़ आहे ऐं उन्हनि खां को पुछण वारो न आहे। असां उन्हनि खां कॾहिं बि क्वेश्चन इहो रेज़ नथा कयूं त तव्हां आख़िर कयो छा था। पंजाब जो माण्हू KPK जो माण्हू ईअं न आहे, उहो उतां जो माण्हू मुंतख़ब नुमाइंदनि खां पुछा कंदो आहे त अवां जेको आहे कहिड़ी तव्हांजी परफॉर्मेंस आहे, तव्हां असांखां वोट वठी वियो त तव्हां डिलीवर छा कयो आहे इलाइक़नि में, त उहे पंहिंजी डिलीवरी जेका उन्हनि जी हूंदी आहे उन्हनि ते हू पंहिंजी जेको आहे इलेक्शन मुहिम हलाईंदा आहिनि, इलेक्शन कैंपेन हलाईंदा आहिनि। असां वटि बुनियादी तौर ते इलेक्शन कैंपेन हूंदी छा आहे, हिकिड़ी मज़ाक़ आहे, हिकिड़ी रांदि आहे। जॾहिं बि असां वटि चूंडियल नुमाइंदा वोट जे लाइ ईंदा आहिनि असां उन्हनि जे लाइ आता हूंदा आहियूं त छल असांजे दर ते अचनि, छल असांजी उताक ते अचनि, असां उन्हनि जे लाइ जेके आहिनि गुल हंध विछायूं वेठा हूंदा आहियूं त असां ॾे अचनि ऐं पाणी पी ॿाह ॿधी असां पहिरें पई उते बि पहिरें पऊं, उन्हनि जे बंगले ते वञूं उते बि असां उन्हनि खे पहिरें पई मिलूं ऐं जेकॾहिं उहे असां ॾे अचनि उते बि असां पहिरें पई उन्हनि सां जेको आहे मिलंदा आहियूं ऐं नतीजे में असां उन्हनि खां कंहिं क़िस्म जी का ॻाल्हि न कंदा आहियूं ऐं उन्हनि खे असां इहो बि वॾो सम्झाऊं त अहसान कयो जो साईं जन असांजे उताक ते आया ऐं क़दम रख। दोस्तो असां हक़ु रखूं था उन्हनि चूंडियल नुमाइंदनि, असां वटि पाणी कोन्हे असां चूंडियल नुमाइंदनि खां पुछी सघूं था, असांजूं इस्पतालूं ठीकु न आहिनि असां उन चूंडियल नुमाइंदे खां पुछी सघूं था, असांजा स्कूल ठीकु न आहिनि असां उन चूंडियल नुमाइंदे खां पुछी सघूं था। उनखे जवाबु ॾियणो आहे असांखे त इहे शयूं तव्हांखे छाजे करे असां न ॾेई सघिया आहियूं, आख़िर किथे वञे थी उहा बजट। जॾहिं उन्हनि खे इहो ख़ौफ़ ई न आहे, जॾहिं असांजे चूंडियल नुमाइंदनि खे इहा का ॻणती ई कोन्हे, का चिंता ई कोन्हे त को असां को सुवाल बि कंदो त पोइ बाक़ी हू परफॉर्मेंस ॾेखारनि छो। दोस्तो इहे ई माण्हू असांजे वोटनि ते मुंतख़ब थी वज़ीर मशीर बणिजी ऐं पोइ इस्लामाबाद में वञी करे असांजे क़िस्मतुनि ऐं असांजे बजट जो सौदो करे पाण अयाशियूं करे ऐं मोटी ईंदा आहिनि ऐं पोइ चवंदा आहिनि त वफ़ाक़ जेको आहे असां सां हिकिड़ो सियासी नारो ॾेई असांखे बेवकूफ़ बणाईंदा आहिनि। यकीन कयो दोस्तो जेकॾहिं असां में थोरो बि शऊर अची वियो, असां जेकॾहिं थोरो बि उन्हनि खां क्वेश्चन रेज़ करण जी हिमत कईसीं, उन्हनि खां इहो सुवाल करण जी हिमत कईसीं त असांजा इहे ई माण्हू जेके आहिनि उहे परफॉर्मेंस ॾियण लाइ तयारु थी वेंदा। ऐं ईअं न आहे त बजट न आहे, बजट बिल्कुलु बि आहे। असांजो जेको कॉम्प्रस तबिको आहे मां उन्हनि खे बि इहा ई अपील कंदुमि त असांजे हिन क़ौम खे सिंधी समाज खे सिंधी जेके हिकिड़ा जेके हिन वक़्तु मज़लूम आहिनि मिसकिन मारूअड़ा आहिनि उन्हनि खे इहो शऊर ॾियण में तव्हां बि माना जेको मददगार ऐं मुआविन साबित थियो ऐं तव्हां बहितर इन मामले में तव्हां पंहिंजा जेको आहे उन रोल प्ले करे सघो था त उन्हनि खे इहो शऊर ॾियो त हीअ माण्हू सिंधी त असांजा आहिनि जिन खे मुंतख़ब कयूं था, छा सिंधी हुजण जे करे उन्हनि खे माफ़ु करे छॾियूं ऐं असां हरूभरू ॿिए ते माना हिकिड़ो ब्लेम लॻायूं जॾहिं त जेके असांजा जेके रिप्रेज़ेंटेटिव आहिनि असांजा जेके नुमाइंदा आहिनि उहे सिर्फ़ु सिंधियत न करे असां उन्हनि खे कुझु पुछूं ई कोन सलाह करे असांजे जेके हक़ असांजा राइट्स ते उहे ई माण्हू धाड़ो हणी वेही था रहनि ऐं पोइ सिंधी आहिनि त बसि उन्हनि खे छॾे ॾियो। नो दोस्तो, इहा असांखे जेको आहे हिकिड़ी सोच असांखे बदिलाइणी पवंदी ऐं जेके जेके बि असांजा जेके मुंतख़ब माण्हू आहिनि जिन जिन तकनि जा जिते जिते आहिनि MPs आहिनि MNs आहिनि चाहे उहे मिनिस्ट्री में हुजनि चाहे न हुजनि, तक जो अवाम पूरी तरह उन्हनि खां पुछाणे जो हक़ु रखे थो ऐं उन्हनि खे पुछणु घुरिजे। ऐं जॾहिं बि तव्हां उन्हनि खां पुछणु शुरू कयो त पोइ यकीन ॼाणियो त हीउ सिंध जो माण्हू कॾहिं बि पोइते न हूंदो, सिंध जा इदारा कॾहिं बि पोइते न हूंदा ऐं सिंध जा माण्हू जेके आहिनि उहे ख़ुशहाली जी तरफ़ बि उन्हनि जी विक वधंदी, उन्हनि जो तालीमी सिस्टम बि अपग्रेड थींदो, उन्हनि जो सिहत जो सिस्टम बि अपग्रेड थींदो ऐं हितां जे माण्हुनि में जेको आहे शऊर जे तरफ़ विक बि वधंदी। ऐं इंशाअल्लाह ताला मूंखे उमेदु आहे त दोस्त मुंहिंजे इन मशवरे ते ज़रूरु जेको आहे अमल कंदा। वधीक इंशाअल्लाह ताला वरी नेक्स्ट टॉपिक तव्हां जे साम्हूं ख़िदमत में हाज़िर थींदासीं। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।